अच्छा सर, ये पीका एक्ट जो मुसलत किया वियो आहे सहाफ़िन मथां, गॾोगॾु जेकी सोशल मीडिया यूज़ कनि था, एक्टिविस्ट हुजनि या आवाम हुजे, पब्लिक हुजे, इन्हनि खां पंहिंजा हुकूक जेको आहे इन्हनि खसिया विया आहिनि। ऐं ईअं बि जेको आहे नज़र पियो अचे ॼण मार्शल लॻी वई आहे। पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो जेको हिकिड़ो मक़सदु आहे, अॼु हू पार्लियामेंट हाउस ॾाढो एहतिजाज बि कंदा। तव्हां इन सॼी सूरत हाल खे जेको आहे कीअं था ॾिसो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियों तो पाकिस्तानी अवाम खे इहो ॿुधायां त पीका एक्ट सिर्फ़ु साफ़ी बिरादरी लाइ न आहे, पर जेके बि माण्हू आज़ादी सां ॻाल्हाइणु चाहिनि था, चाहे उहे सोशल मीडिया जे कहिड़े बि फोरम ते, हे उन्हनि सभिनी जी ज़बान बंदी जो हिकिड़ो कानून आहे। ऐं पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट इन करे हिन जो मुखालफ़त करे रही आहे जो सहाफ़ी बिरादरी हमेशह आज़ादी इज़हार आज़ादी राय जी हामी रही आहे। ऐं असांजो इहो मञणु आहे त पाकिस्तान जे हर शहरी खे ॻाल्हाइण जी आज़ादी हुजणु घुरिजे। बुनियादी तौर ते हुक्मरान जेके नथा चाहिनि त उन्हनि जा कारा कारनामा, उन्हनि जी करप्शन्स, उन्हनि जा जेके मुख़्तलिफ़ स्कैंडल्स आहिनि उहे अवाम ताईं पहुचनि, उन्हनि इहा हिकु गहरी साज़िश करे इहो बिल मंज़ूर कयो त जीअं जंहिं वक़्तु जॾहिं बि कंहिं साफ़ी या जंहिं मोबाइल यूज़र खे उहे चाहिनि त उन कानून जे तहत अची सज़ा ॾियनि। हाणे मां पंहिंजे ॿुधण वारनि खे इहो ॿुधाए छॾियां त इहो जेको कानून आहे इन लाइ इहो ज़रूरी हूंदो तव्हांजे लाइ त तव्हां उन अॻ में त पंहिंजे मोबाइल जी रजिस्ट्रेशन कराईंदा उन मुतलका अथॉरिटी वटि। उन खां पोइ तव्हां उन मोबाइल खे यूज़ करे सघंदा, न त तव्हां उन कानून जे ज़मरे में अची वेंदा। ॿियो इन कानून में 3 साल खां वठी 10 सालनि ताईं ऐं 20 सालनि ताईं बि सज़ा तजवीज़ कई वई आहे। तजवीज़ छा कई वई आहे, हाणे त इहो एक्ट बणी वियो आहे, बिल मंज़ूर थी वियो आहे। अहिड़े तरीक़े सां जुर्माना पिणु लॻाया विया त हू ख़ौफ़ज़दा करणु चाहिनि था पाकिस्तान जे हर अवाम खे इन कानून जे तहत। असां पाकिस्तान जे 25 करोड़ अवाम जी हिन वक़्तु जदोजहद करे रहिया आहियूं ऐं पाकिस्तान जे कुंड कुछ मां हिते साफ़ी जमा थिया आहिनि इस्लामाबाद में, जेके हींअर खां कुझु देरि बाद पार्लियामेंट हाउस जे ॿाहिरि असां वेंदासीं ऐं हिननि अंधनि बेरनि ऐं गुंगनि हुक्मराननि खे जॻाइण जी कोशिशि कंदासीं त इहो बिल तव्हां पाकिस्तानी क़ौम जे ख़िलाफ़ु हलंदो आहे, इहो हिकु कारो बिल आहे ऐं हिन बिल खे तव्हां वापसि कयो। अच्छा, फेडरल यूनियन ऑफ पाकिस्तान फेडरल यूनियन जो इन खां पोइ कहिड़ो क़दम हूंदो जेकॾहिं इन ते इम्प्लीमेंट का नथी थिए त? ॾिसो, पाकिस्तान जी साफ़ी बिरादरी कलम जी पैरोकार आहे, माइक जी पैरोकार आहे, कैमरा जी पैरोकार आहे। असां आज़ादी जे लाइ हर सतह ते वेंदासीं, हर दरवाज़े ते वेंदासीं। जीअं तव्हां कल्ह ॾिठो त पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सेमिनार में मुल्क जे तमामु वॾनि लीडरनि मौलाना फज़ल रहमान, महमूद खान अचकज़ई, अलामा नासिर अब्बास, असद कैसर ऐं ॿिया जेके सेनेटर्स ऐं काना कमेटी जी जेकी कमेटी जो चेयरमैन हुयो उहो पिणु आयो हो। ऐं असां ज़ाहिर हर सतह ते कोशिशि कयूं था त इन्हनि तमामु पार्लियामेंटेरियंस खे इतमाद में वठूं। ऐं तव्हां जीअं त कल्ह ॾिठो त तमामु सियासी जमातनि पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मुतालबनि जी भरपूर ऐं खुलेआम हिमायत कई आहे। त असांजो मक़सदु इहो आहे त असां सभिनी खे कन्विंस कयूं, असां दर दर ते वेंदासीं, असां एहतिजाज कंदासीं, मुज़ाहिरा कंदासीं, पुरअमन कंदासीं। ऐं हमेशह दुनिया में कामयाबी पुरअमन तहरीक जी थी आहे। इहे जेकॾहिं असां पंहिंजी तारीख़ ॾिसंदासीं त जिते बंदूक ऐं तोप जी ताक़त ख़तमु थी वञे, उतां खां पोइ कलम जी ताक़त शुरू थींदी आहे। ऐं असां इनशाअल्लाह पुरअमन अंदाज़ में पंहिंजे कलम जी ताक़त सां, पंहिंजे कैमरे जी ताक़त सां, पंहिंजी माइक जी ताक़त सां हुक्मराननि खे मजबूर कंदासीं त उहे बिल खे वापसि कनि। अच्छा, पॉलिटिकल जेका अपोजिशन में माण्हू आहिनि, जेका कल्ह पंहिंजी सिटिंग आया पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी जेकी कल्ह प्रोग्राम थियो, उनमें तव्हां उन्हनि मां उमेदु रखो था त हू आवाज़ उथारींदा आवाम लाइ? मौलाना फज़ल रहमान समेत हर लीडर वाज़ह ऐलान कयो त हू साफ़ी बिरादरी जे इन काज़ में गॾु बीठा आहिनि। हाणे ज़ाहिर आहे मुल्क जा तमामु सीनियर सियासतदान आहिनि, असांखे इतमाद आहे त उहे असांजी आवाज़ ज़रूरु बणजंदा, पर हमेशह यादि रखो त तहरीक चंद माण्हू हलाईंदा आहिनि, जेकी उहा हिकिड़ी वॾी तहरीक शुरू थी वई आहे जितां। ऐं इनशाअल्लाह कामयाबी इन करे असांजी यकीन आहे त असां अमन जी ॻाल्हि कयूं था, असां कलम जी ॻाल्हि कयूं था। ऐं कलम तलवार जी तबाही खां घटि न आहे, बल्कि कलम तलवार जी तबाही खां वधीक ताक़तवर आहे। त असांखे पूरो यकीन आहे त असांजो कलम, असांजो माइक, असांजो कैमरा इन हुक्मराननि खे मजबूर कंदो। ॿी सूरत में ही तहरीक हलंदी रहंदी ऐं इन हुक्मराननि जी
निंड्रनि में ख़्वाब जी सूरत में जेको आहे उहो साफ़िन जा जुमला, साफ़िन जा अंदाज़, साफ़िन जी तहरीक उन्हनि खे सुम्हण कान ॾींदी। असां उन्हनि जे ज़मीर खे झंझोड़ींदा रहंदासीं ऐं आख़िरी उन हद ताईं वेंदासीं जेसि ताईं इहो बिल वापसि न ईंदो। हाणे आख़िरी हिकिड़ो सुवालु आहे तव्हां खां। तव्हां पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जा सदर बि रहिया आहियो ऐं तव्हांखे ॼाण बि आहे, तव्हां काफ़ी हेल्प बि कई। नसरुल्ला गडाणी जो जेको क़त्ल थियो हो घोटकी ज़िले में, हुनजा हिन महिल ताईं जवाबदार जेको आहे मुख्य जवाबदार गिरफ़्तार न पिया था थियनि। तव्हां इन हवाले सां छा चवंदो? सो इहो इंतिहाई क़ाबिल अफ़सोस ॻाल्हि आहे जो अञा ताईं जवाबदार मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि ऐं हुक्मराननि खे घुरिजे त फौरी तौर ते जेके उन्हनि जे वारसनि नॉमिनेट कया आहिनि जवाबदार, उन्हनि खे गिरफ़्तार करे। बेसिकली ॾिसो, हिकु इंसान जो क़त्ल पूरी इंसानियत जे क़त्ल जे मुतरादिफ़ आहे। इहो अलाह ताला जो हुकुम आहे। त जंहिं बि पूरी इंसानियत खे उते क़त्ल कयो आहे, उहो सिर्फ़ु नसरुल्ला गडाणी न आहे बल्कि पूरी इंसानियत हो। त जंहिं बि उन इंसानियत खे क़त्ल कयो आहे उनखे गिरफ़्तार कनि, न त हिन हुक्मराननि खे असांजी तहरीकुनि जो सामनो त करिणो ई पवंदो, पर ज़मीन जे अंदरि हर माण्हू खे मरणो आहे। चवंदा आहिनि न, मरणो हर हिकु माण्हू खे, पर ईअं न मरंदासूं साथी, पोइ ॿारनि ॿारे वेंदासूं, का जोति जलाए वेंदासूं। त नसरुल्ला गडाणी बि हिकिड़ी जोति त जलाए वियो आहे न। त ज़िंदगी मौत, इज़त, ज़िल्लत, रिस्क अलाह जे हथ में आहे। पर जेकॾहिं हुक्मराननि असल कातिलनि खे गिरफ़्तार न कयो त उन्हनि खे न सिर्फ़ु हिन ज़मीन ते उनजो जवाबु ॾियणो पवंदो, पर आख़िरत में बि उन्हनि खे इन जो हिसाबु ॾियणो पवंदो। थैंक यू सर, थैंक यू।